सिंधु दरिया में चाड़ मुसलसल बरक़रार आहे, जंहिं सबब कशमोर कंदकोट जे कचे जा सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जिथे ॿेड़ी जी का बि सहूलियत नाहे। इलाइक़े जे रहवासी बेयारो मददगार थी कचे में फाथल आहिनि। केतिरा ई ॻोठाणा पंहिंजो चौपायो माल ऐं सामान खणी पके तरफ़ लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि, जॾहिं त केतिरा इलाइक़ा मुकमल तौर ॿुॾी विया आहिनि। पाणी में मुकमल तौर ॿुॾल इलाइक़नि ॻोठ रईस मैंगल खान चाचड़, रईस जलालुद्दीन सावन, मुला जीवणो गोलो, हाजी बशीर खान सावन, रईस हबीबुल्ला सावन ऐं केतिरा ई ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु हो त केतिरनि ई माण्हुनि जा घर ऐं फसल ॿुॾी विया आहिनि ऐं हाणे हू बेयारो मददगार वेठल आहिनि, जॾहिं त कशमोर कंदकोट जे कचे जे इलाइक़े में केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी जे चाड़ सबब हज़ारे एकड़नि ते बीठल कबत फुटी ऐं तिर जा फसल मुकमल तौर तबाह थी विया आहिनि, जंहिं करे इलाइक़े जे ज़रिए मईशत खे शदीद नुक़सान पहुतो आहे। राब्तो करंदे ॻोठाणनि जो चवणु हो त ॿोॾि जे ख़तरे बाबति अॻुवाट आगाही बावजूद ज़िले इंतज़ामिया पारां को बि मौसर कदम न खंयो वियो। नतीजे में सवें ॻोठ पाणी में ॿुॾी विया आहिनि। हज़ारे माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ॿेड़ियूं, ट्रकूं ऐं ट्रैक्टर इस्तेमाल करे कचे मां पके तरफ़ मुंतक़िल थी रहिया आहिनि। ॻोठाणनि चयो त ज़िले इंतज़ामिया, सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार पारां कचे में फाथल ॻोठाणनि खे न को रेस्क्यू कयो वियो आहे ऐं न ई मुतासिर लाइ का इमदाद पहुचाई वई आहे। केतिरा ई माण्हू पाणी में फाथल आहिनि, जिन खे फौरी तौर कढण लाइ सरकार खे रेस्क्यू ऑपरेशन शुरू करणु घुर्जे। ॻोठाणनि हुकूमत खे अपील कई त फौरी तौर कचे में फाथल हज़ारे माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल करे खेनि खुराक, इलाज ऐं रिहाइश जी सहूलियत ॾिनी वञे। ॿी सूरत में सूरत-ए-हाल ख़तरनाक थी सघे थी। यादि रहे त 2 ॾींहं अॻु ॿेड़ी जी सहूलियत न हुअण करे चाचड़ बिरादरी जो नौजवान ॿुॾी फौत थी वियो हो, जंहिं जो लाश अञा ताईं मिली न सघियो आहे।